सिंधु माथिरी जे तहज़ीब ते खोजना कंदड़ माहिरनि जे हवाले सां अॼु पाण सरजान मार्शल बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंधु सभ्यता जे मुख्य माॻनि मोहनजोदड़ो ऐं हड़प्पा ते बुनियादी खोजना कंदड़ माहिरनि में सरजान मार्शल बि शामिल हुई। संदसी खोजना ऐं तहक़ीक़ बैदि हीअ अज़ीम तहज़ीब पंहिंजे समूरनि रंगनि ऐं रूपनि सां दुनिया आॾो निखरी निर्वार थी। सरजान मार्शल बर्तानिया जे शहर चेस्टर में 19 मार्च 1876 में जनम वरितो ऐं पाण गिल्डफोर्ड में 17 अगस्त ते वफ़ात करे वियो। सरजान मार्शल डिलविच ऐं किंग्स कॉलेज कैम्ब्रिज में तइलीम हासिल कई। पाण 1902 खां 1928 ताईं आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो डायरेक्टर जनरल रहियो। जॾहिं सरजान मार्शल खे हिंदुस्तान जे क़दीम आसारनि वारे खाते जो डायरेक्टर जनरल मुक़ररु कयो वियो, उन वक़्तु संदसि उमिरि फ़क़ति 25 साल हुई। हिन शुरूआति में अहम क़दीम इमारतुनि जी सार संभाल लाइ क़दम खणंदे अहम मज़हबी ऐं तारीख़ी इमारतुनि, मस्जिदुनि ऐं मक़बरनि जी मरमत कराई, जिन में दहली, आगरा, लाहौर, अजमेर ऐं मालवा जे क़दीम गादीअ जो हंधु मांडो, सांची जे स्टोपा ऐं खजूरा जे मशहूरु मंदर खां सवाइ मंडली ऐं बर्मा जा माॻ बि शामिल हुआ। सरजान मार्शल इहो पहिरियों परॾेही माहिर हुयो जंहिं क़दीम आसारनि जे खोटराईअ में बरेसगीर जे मक़ामी माण्हुनि खे बि शरीक कयो ऐं उन्हनि खे हिन शोबे सां न फ़क़ति मुतारफ़ करायो पर खेनि तरबियत बि फ़राहम कई। सरजान मार्शल 1913 में टेक्सेला जे क़दीम आसारनि जी खोटराई कराई। हिन शख़्स ई 1918 में टेक्सेला म्यूज़ियम जो बुनियादु रखियो। हिन टेक्सेला जूं खोटरायूं 1913 में शुरू करायूं जेकी 20 सालनि ताईं जारी रहियूं। सरजान मार्शल टेक्सेला में 1918 में साइट म्यूज़ियम जो बुनियादु रखियो। पाण इंडिया में ॿुध दौर जे क़दीम आसारनि ते बि कमु कयो। अशोका दौर जे क़दीम आॻनि ते बि संदसि खोजना अहमियत लाइक़ु आहे। सरजान मार्शल जो भारत में आर्कियालॉजी जे शोबे में वाखाण जोॻो कमु मोहनजोदड़े जी खोटराई हुई। हिन बरतानवी माहिर न फ़क़ति मोहनजोदड़े पर सिंधु सभ्यता जे ॿियनि क़दीम माॻनि बलूचिस्तान जे नाल में सोहरदम जी खोटराई कराई। मोहनजोदड़े जी खोटराईअ बैदि हिन पंहिंजी खोजना ते ॿधल किताब मोहनजोदड़ो ऐं सिंधु सभ्यता, मोहनजोदड़ो एंड द इंडस सिविलाइज़ेशन जे नाले सां 3 जुल्दनि में अंग्रेज़ीअ में लिखी पधिरो कयो, जेको सिंधु सभ्यता ते हिकु मुख्य माख़ज़ करार ॾिनो वेंदो आहे। संदसि मुख्य दरियाफ़्तुनि में टेक्सेला, सांची, सारनाथ खां सवाइ ब्रांज़ दौर जे ज़माने जो हिकु क़दीम माॻ नोसस ऐं भूत समुंड लॻ यूनानी ॿेटनि में माॻ क्रीट शामिल आहिनि। सांची ऐं सारनाथ जे ॿुध सां लाॻापियल माॻनि ते बि पाण कमु करायो। सरजान मार्शल खे 1914 में संदसि कयल ख़िदमतुनि तौरु नाइटहुड ऐं सर जो ख़िताबु ॾिनो वियो। पाण रिटायरमेंट बैदि 1936 में सॼे यूनाइटेड किंगडम जे एकेडमिक जो फेलो बि चूंडियो वियो। सरजान मार्शल जे लिखियल मुख्य किताबनि में मोहनजोदड़ो एंड द इंडस सिविलाइज़ेशन 3 वॉल्यूम, द बुद्धिस्ट आर्ट ऑफ गंधारा, अ गाइड टू टेक्सेला, द बाग केव्स इन द गोलियार स्टेट, द मोन्यूमेंट्स ऑफ सांचे, अ गाइड टू सांचे शामिल आहिनि। सिंधु माथिरी ते खोजना कंदड़ माहिरनि जी फ़हिरिस्त में सरजान मार्शल जो नालो हमेशह चिमकंदड़ सितारे जीअं निर्वार रहंदो। महिरबानी।